सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर एंटी करप्शन के पीरकोट प्राइमरी स्कूल जी इमारत जे मटीरियल में गोबिन ऐं चोरी करण जो तालीम खाते जे TEO समेत 10 खां वधीक मुलविस सवाबदारनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हेडमास्टर वर्क्स एंड सर्विसिस जे एक्सीन ऐं असिस्टेंट एग्जीक्यूटिव समेत 10 खां वधीक मुलविस सवाबदारनि खिलाफ़ FIR दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर एंटी करप्शन के पीरकोट प्राइमरी स्कूल जे इमारत जी मटीरियल में गोबिन ऐं चोरी करण जो तालीम खाते जे TO समेत 10 खां वधीक मुलविस सवाबदारनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हेडमास्टर वर्क्स एंड सर्विसिस जे एक्सीन ऐं असिस्टेंट एग्जीक्यूटिव समेत 10 खां वधीक मुलविस सवाबदारनि खिलाफ़ FIR दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर एंटी करप्शन के पीरकोट प्राइमरी स्कूल जी इमारत जे मटीरियल में गोबिन ऐं चोरी करण जो तालीम खाते जे TO समेत 10 खां वधीक मुलविस सवाबदारनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हेडमास्टर वर्क्स एंड सर्विसिस जे एक्सीन ऐं असिस्टेंट एग्जीक्यूटिव समेत 10 खां वधीक मुलविस सवाबदारनि खिलाफ़ FIR दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध TV न्यूज़ रिपोर्टर मोरुड़ो महर खां। जी मोरुड़ो, आगे कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? अवां खे ख़बर ॾियूं पिया सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर एंटी करप्शन के पीरकोट प्राइमरी स्कूल जी इमारत जे मटीरियल में गोबिन ऐं चोरी करण जो तालीम खाते जे TO समेत 10 खां वधीक मुलविस सवाबदारनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे।